असां साईं उस्ताद हयात साईं जी ख़ुशि हूंदी आहे पर साईं हयात कुझु पंहिंजे चैनल ते कुझु अहिड़ियूं शयूं ॾेखारींदियूं आहिनि जंहिंमें सिंध मिटीअ जी ख़ुशबू ईंदी आहे धरतीअ जी ऐं सक़ाफ़त जी कल्चर जी। असांजे सिंध जा उहे साज़ जेके घटि थी विया आहिनि वॼाइण वारा बि घटि आहिनि जीअं सुरदो आहे अलगोदो आहे पर ठाहिण वारा बि घटि थी विया आहिनि। चंग आहे बोड़ींदो आहे ऐं मिटीअ जा साज़ आहे बोड़ींदो ऐं उन सां गॾु घड़ो आहे। घड़ो हिकु अहिड़ी शइ आहे जंहिंखे पाणी पीअण में ऐं घर रखण में कमु ईंदो आहे सभीलुनि में मैखाननि ऐं उतार में। अॼु असां इन घड़े जी मालूमात लाइ असां सिंध जो हिमल जेके घड़ो वॼाइनि पिया उन्हनि मां जेको असांखे सुरीलो ऐं वॾी पोज़ीशन प्रोग्रामनि में ॾिसण में थो अचे सक़ाफ़त में लथी चमकात इस्लामाबाद कराची लाहौर या PTV ते अलाह बचाए लासीअ खां बाद जो असां पंहिंजो सिंधी प्रोग्राम इन्हनि में ॾिसंदासीं उन में सूमर ख़ासि साहब जो असांखे वधीक चहिरो ॾिसणु ईंदो आहे। सूमर सिता ख़ुशि आहियो ख़ैर आहे ॿार अलहमदिल्ला इहा बि तनज़ीब आहे हिक ॿिए खां ॻाल्हाइण ॿोलाइण जी। अॼु असांजे तव्हां चैनल तां साईं हयात जी ID तां तव्हांखे दोस्त यार ॾिसनि पिया ऐं घड़े ते वेठा हो घणी ॻाल्हि ॿोल खां करण सां पंहिंजो तारीफ़ वॼाइण में घड़े ते ॿुधायो। बिस्मिल्लाह। अच्छा हीउ जेको वॼाईंदे तव्हां मथां खां जीअं का सूफ़ हुजे या फरूक हुजे का बि शइ जीअं पटे ऐं रखिजे आराम सां गुरुब पूरो थियो इहो त अलाह बचाए लासीअ जो स्टाइल हूंदो। जी साईं में उस्ताद जो कंदो ॿुधाईंदो वरी थोरो थींदो समय जॻह खे खणे आंदो ऐं इन सां गॾु अलाह बचाए ख़ासि इहो लासी साहब सां ख़ासि साहब तव्हां घणो वक़्तु गुज़ारियो शागिर्द जे साईं इलाही टाइम गुज़ारियोसीं। हिन खां बाद पोइ इंतकाल करे पोइ वरी TV ते असां बचल थियो असांजो ॾाढो सालो दुनिया मूंखे अहिड़ो उन ॾेखारे सॼो ई वॼाइण PTV ते पोइ पंहिंजो कल्चर डिपार्टमेंट दुनिया ॾेखारण इस्लामाबाद में जहिड़ो उस्ताद बचल जी महिरबानी मूंखे दागो बदल जेको मुंहिंजो उस्ताद तो उस्ताद अलाह बचाए लासी आहे सखावत पहिरीं न सिखियो पोइ जॾहिं उहो दुनिया खां मोकिलायो पोइ त मां यतीम थी वियो केरु उहो ई कोन्हे पोइ वरी उस्ताद बचल ते वियो पोइ उस्ताद बचल जी जहिड़ो वरी महिरबानियूं लख थोरा जो इहे आंदई कल्चर में TV न ईअं त ठंडे आदम जो बि जेको वॾी कांगर वॼाईंदो आहे मला पाण सां प्रोग्रामनि में हिन गॾु हूंदो आहे उन सां गॾु अली हसन भट्टी वॼाए पियो ऐं किथे हिकिड़ो नालो रहिजी थो वञे उनखे मां उहो कहिड़ो आहे जो घड़ो वॼाईंदो आहे अलावा भट्टी हा घड़े वॼाइण वारो न तोसां घड़े वॼाइण वारा किथे किथे मिलंदा आहिनि? घड़े वारा मूंखे भटिया ते मिलंदा आहिनि। हा उन जा त मां नाला खणी वियुसि। त कराची में आहे हिकिड़ो पोइ अहमद शेख हिकिड़ो नूरे नाले आहे हिकिड़ो उस्ताद बचल खान जी शागिर्द रमज़ान इहे ॿुधा इहे ॾिठा माना हीउ फन क़ाइमु दाइम हले हाणे जेको तव्हां हीउ वॼायो कलवाड़े में रंग जी इहो तव्हां पंहिंजे उस्ताद जो उस्ताद वॼायो इन में भला तव्हां बि का पंहिंजे रंग जी का कोशिशि थोरी घणी घणे आहे कोशिशि उहा ॿुधायो।
असांजो आहे पुराणो हू त अलाह बचाए पंहिंजो स्टाइल कयो तो घड़ो ईअं वॼंदो जो ठका हू त आङुर सां वॼाईंदो। आङुर सां हीअ आहे ठापीअ सां जेको मेखाननि में या फुकराहनि में मथां हथणी जेको ही नर जो आवाज़ु पैदा थो करे ऐं हेॾां ठापी ॾेई आङुरनि जो अंदाज़ पैदा थो करे इहो आहे असली। इन खां वरी इन कलवाड़ में का वरी ॿी चई जेका वॼायो तुंहिंजी फील्ड आहे असां तोखां पुछूं था त तूं कहिड़नि कहिड़नि साज़नि नावरनि सां गॾु घड़े ते संगत कई। असां मंदूर सां वॼाईंदो आहियां उहो त मां तुंहिंजे साम्हूं आहियां इन खां अलावा जेके आहिनि जेके अच्छा असांजो आहे कराची में इरफान ढोलगारो सुमार मरू ऐं पुटु PTV ते वॼाईंदो आहे ॾाढो सुठो वॼाईंदो हुयो हुन दौर में उस्ताद बच्चन जी जॻह ते उहो वॼाईंदो आहे इरफान हुन सां ॾाढो मज़ो ईंदो आहे वॼाइण में गुलाम नबीअ हुन सां ई मज़ो ईंदो आहे वॼाइण में मज़ो जेको हिन सां ईंदो आहे पंहिंजो मीर सां मोहम्मद ख़ान थियो हिन सां ॾाढो मज़ो ईंदो आहे कचर में वॼाईंदो आहियां ॾाढो वॾा वॾा प्रोग्राम हुननि सां ॾाढो मज़ो ईंदो आहे। हिन में तूं पंहिंजे भला औलाद खे बि कुझु इन जी तरबियत जा सेखारियो आहे छाजे करे उहो वधे हिन जो हेॾा शौक़ीन हूंदो अच्छा हिन जो शौक़ु भला हीअ तोखां हिकिड़ी ॻाल्हि पुछिजे हीअ साज़ ठहे किथे थो कहिड़ी जॻह ते ठहे थो न त आम त कारीगर जा न आहिनि किथे तूं घड़ो वठंदो हीअ साईं मां घड़ो वठंदो आहियां ठठे में बणाईंदो आहियां कठे में बणाईंदा ॿार नालो हुनजो मुंहिंजो उस्ताद बि उतां वठंदो हो अच्छा हा उहो वठंदो ऐं हिनखे जेको रंग आहे जा हर शइ उहे तयारु कंदा जा तव्हां कलर पाण कराईंदो आहियां अच्छा हिनखे जेको सिंगार इहो तव्हां बनाए ॾींदा आहिनि पोइ मां कलर ईंदो आहे पंहिंजो न हिन में हिकिड़ी क्लासिकल ॻाल्हि कजे त हिन में हिकिड़े पासे तव्हां हिकिड़े घर ॼणे ठहियल आहिनि वॼायो था त ॿिए कार्य ते मिले थो वरी ॿिए ते वॼायो था त चौथे अचे थी मिले अचे थो मिले रुॻो तव्हां हिन घांगर खे फिरायो था त उहो फिरायो था इहो बि त अहिड़ो उस्ताद वारो हूंदो न किथे हिन खे सनो रखियो हूंदई किथे हिन खे थुल्हो रखियो हूंदई किथे न त ॿिया दिला त हिकु जहिड़ा ई था वञनि हिन में छा कमाल आहे हिन में इहो कमाल आहे जॾहिं हिनखे बनाए थो न तो चक थिए थो न हुते चाढ़ींदो हिनखे पोइ हुनखे बनाईंदो पोइ हुनखे चेक कंदो आहे त भई हिन कहिड़ा कहिड़ा सुराग वॼनि था कहिड़ो न वॼंदो या कीअं पचे थो वॼाइण जो कम जो आहे या न आहे इहो हुनजो वॾो हुनजो कमाल आहे। माना हीअ शयूं असांजी सिंध तहज़ीब मां घटि थींदी कोन्हे भई हीअ तव्हां घड़ो ठारायो था हिन जी साद जी त काई क़ीमत न आहे अजूरो केतिरो ख़र्चु थो लॻे हीअ साईं 2000-2500 में विझंदो आहियां सिर्फ़ु रुॻो ईअं मौजूदा हालत में कुंभारे थो 2000 में हुनजे मथां वरी एक बैटरी कराए थो माण्हू कलर पोइ हुन दौर सां पोइ जहिड़ो 3-3.5 में विझंदो आहियां उहो बि सस्तो आहे यार अहिड़ो साज़ हेॾी ॻाल्हि भला ईअं बि थियो करे तव्हां सां के प्रोग्राम ते बि इतफ़ाक़ाने ठिकर साज़ आहे किथे ज़ख़्मी जा भॼी पियो न अञा ताईं कोन जुड़ियो माना हिनखे तूं पंहिंजे साज़ सां ॾींदो आहीं मां साह सां पंहिंजे जॾहिं बि वेंदो आहियां केरु हिनखे पंहिंजे हिंज में रखंदो आहियां माना डिघीअ में जा अहिड़ी शइ न पोइ अड़ी कंदो त पोइ हुनखे न वेंदो आहियां बाबा मुंहिंजो घड़ो आहे पंहिंजे हिफ़ाज़त पाण थी करे वेंदो नी तुंहिंजी मर्ज़ी न नी तुंहिंजी मर्ज़ी मिसाल जो कंहिंखे शौक़ु थिए तव्हां कोई ख़रीद करणु चाहे त तव्हां हुनखे ॾेई सघो था ॾेई त सघे थो माण्हू साईं पैसा नथो वठे पैसा नथो वठे पैसा मां न इहो माना तव्हांजो असूल आहे हिन घड़ी ते हींअर बि मुंहिंजो उस्ताद जो शागिर्द उस्ताद गचल जो रमदान नालो तेरहीं जो कमु घड़ो वॼाईंदो पोइ उनखे मूं ॾेई छॾियो मुंहिंजो बाबा तूं खण तूं बाला ॿियो हूंदो माना जेसि ताईं तव्हां स्पेयर में पंहिंजो ठहराए जो उन खां बाद में वधे साईं मूं वटि ॿ टे स्पेयर रखिया हूंदा आहिनि अच्छा हाणे मिसाल तौर तुंहिंजो उहो ठाहियो तो घड़ो कोन्हे भला हिन आया अचो था
संगत जे आख़िरी घुर ते कलाम जे ते इहो तव्हां ॿुधायो हिन में तव्हांखे हिन फन कंदे में कोई एवार्ड या का अहिड़ी शयूं बि मिलियूं तव्हांखे? एवार्ड त असांखे कोन मिलियो, सर्टिफिकेट मिलियो टे सर्टिफिकेट? हिकिड़ी इस्लामाबाद में मिलियो, हिकिड़ी त कराची में मिलियो। अच्छा, ऐं केतिरी उमिरि थी आहे तव्हांखे वॼाईंदे? वॼाईंदे साईं शुरू में त हाणे त ख़ैर इलाही थियो, मगर 20-25 साल खां जहिड़ो वॼाइणु शुरू आहे। ऐं असां अॼोके साईं हयात जे तरफ़ां ऐं उनजे टीम जे परियां तव्हां जेके ॾिसो था लाइक कयो था, तव्हांजी वॾी महिरबानी। ऐं असांजो इहो इरादो आहे इन सां ई गॾु सूमरु झलकी वॼाईंदे एंड कंदासीं हक़ मौजूदु।